अस्सलाम वालेकुम दोस्तों, हक़ मौजूद मां जो दोस्त ख़ादिम ख़ालिद भट्टी। अॼु वीडियो भरण जो हिकिड़ो मक़सदु हुया। कल्ह जेको थोरो वाक़ियो थियो लूणीकोट थाणे जी हद में M9 रोड ते, उन में कुझु दोस्त वरी कमेंट अहिड़ा था कनि त मूं तकड़ कई, मूं तलाशी न ॾिनी, या मुंहिंजी गाॾी जा शीशा कारा। पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजो उन्हनि सां जहिड़ो ई कोन्हे। मूं राति पोस्ट डिलीट कई। जहिड़ो इन करे उन्हनि सां कोन्हे, नंढा मुलाज़िम आहिनि। असांजो सूबेदार कंहिं जमादार कंहिं सिपाही इन सां जहिड़ो न हूंदो आहे। इहा तारीख़ गवाह आहे असांजी, मुंहिंजे वाल जी। असां निज़ाम सिस्टम जे ख़िलाफ़ आहियूं। मूं वटि वीडियो डिलीट कई। वीडियो डिलीट जो मतिलबु इहो न आहे कि M9 रोड ते सभु कुझु ओके आहे। ज़ुल्म आहे आम माण्हू सां, हिकु मोटरसाइकिल वारे सां, सुज़ुकी वारे सां, रक्शे वारे सां। इहा पुलिस खे ग़लति फ़हमी थी। उहा ग़लति फ़हमी कहिड़ी? त मुंहिंजी गाॾी फिटल सिटल हुई आहे, ख़राबु गाॾी, पुराणी गाॾी, ख़ैबर गाॾी। हिननि सम्झो मिड़े को ॿाहिराड़ी जो अबोच माण्हू आहे, हिनखे रोकियूं था, असांखे 2-3000 मिलंदा। M9 रोड दोस्त चवंदा तलाशी तो छो न ॾिनी, पुलिस चेकिंग कंदी आहे। हिन सां मुंहिंजो मसइलो ख़तमु आहे। मुंहिंजो हिननि सां कोई जहिड़ो ई कोन्हे। माफ़ी आहे। अॼु मूंखे वरी हिन रोड ते चढ़णो हिननि जे पोयां। ॿियो हिन सां कहिड़ो मुंहिंजो जहिड़ो? ऐं हिन जा वीडियो वायरल कयां, इहे जेके तंग कनि था, पर जहिड़ो ख़तमु ऐं वरी रोड ते न वियुसि, लूणीकोट वारे पासे न वियुसि। नियत तने यार, असां कंहिंजे लाइ विढ़ूं, कंहिंसां विढ़ूं? ऐं 2-3 सालनि खां न गुमनाम ज़िंदगी पियो गुज़ारियां पंहिंजे बच्चनि जी रोज़ी लाइ। रोज़ी कयां थो, शुक्र आहे। त हिननि खे इहा ग़लति फ़हमी थी ऐं मिड़े को अबोच माण्हू आहियां, ॿराड़ी जो माण्हू आहियां। हिननि हितां वेंदे ऐं हैदराबाद वञा पियो। मुंहिंजो सदर में डॉक्टर प्रोफेसर समीउल्लाह शेख सां मुंहिंजे घर वारा जो मूं टाइम वरितो। पहिरियों नंबर मुंहिंजो उते लॻियलु। उतां वापसी अचां पियो, इहो वाक़ियो थियो। वञा पियो त हिननि मूंखे तंग कयो ऐं न बीठुसि। अचां पियो त हिननि मूंखे 1-2 इशारा कया, मुंहिंजो छॾियो यार। वरी मुंहिंजे पासे में मोबाइल जे मथां हारुनि ज़ुज़ट मूंखे रोकियऊं, चयूं गाॾी साइड कर, तलाशी ॾे। हिन मुंहिंजी गाॾीअ जा कारा शीशा बि न आहिनि अञा, हींअर आउं ॾेखारे सघां थो। ख़ैर उते थोरो थी वियो हुए, पर असां इहो बर्दाश्त कीअं कयूं यार? मूंसां मुंहिंजी फैमिली आहे। हे मनीषात वारनि खे रोकनि, हे चोरनि खे रोकनि, क्रिमिनल खे रोकनि, असां पुलिस सां गॾु हूंदा आहियूं। ऐं उन सुठे ऑफिसरनि जो, नौजवाननि पुलिस वारा या ऑफिसर, असां उन्हनि जो साथ ॾींदा आहियूं। बाक़ी असां कंहिंजी ईअं ब्लैकमेलिंग में असां कॾहिं न आया आहियूं, न ईंदा आहियूं। भई कुझु दोस्त जेके तकड़ में कमेंट था कनि अहिड़ा, ऐं हुननि खे इहो ॿुधाइणु चाहियां थो त हुननि जी एतिरी उमिरि न आहे जेतिरो असांजो तजुर्बो आहे। M9 रोड ते चेकिंग कीअं थींदी आहे, किथे थींदी आहे, कॾहिं थींदी आहे, उहा मूंखे ख़बर आहे। असांखे कहिड़े कानून न सम्झाए। टूलनि ते चेकिंग थींदी आहे, पोइ सभिनि गाॾियुनि जी चेकिंग थींदी आहे, या को बाला हुकाम जो हुकुम हुजे उन ते चेकिंग थींदी आहे, या मुंहिंजी गाॾी जी इंफॉर्मेशन पोइ मौक़े ते चेकिंग थींदी आहे। उहो बि कंहिं अहिड़े चौंक ते, अहिड़े स्पॉट ते गाॾी रोकबी आहे। M9 रोड ते ईअं गाॾी न रोकबी आहे। तव्हांखे इंफॉर्मेशन आहे, गेट ते गाॾी रोकबी आहे किथे। बाक़ी के चवंदा तो चेकिंग न कराई, मूं त चेकिंग कराई पई। छो न आउं चेकिंग कराईंदुसि? मूं सदाईं कानून जी पासदारी कई आहे, कानून जो एतिराम कंदो आहियां, वॾो अदब कंदो आहियां कानून जो। ऐं जेको मूंसां ज़ुल्म थियल आहे न, उहो ख़ुदा कंहिं दुश्मन सां बि न करे। 2018 खां 22 टंडोलियार, मुंहिंजा टंडोलियार जा सहाफ़ी भाइर, चंबड़ जा मुंहिंजा सहाफ़ी भाइर, मुंहिंजा सियासी समाजी दोस्त, बेगुनाह असांजा माण्हू, हिन टंडोलियार पुलिस बेगुनाह, जिन कॾहिं थाणो बि न ॾिठो, उन्हनि ते बि 86 जा कलम, कारोकारी जा कलम, 302 जा कलम लॻा। अञा ताईं कुझु बेगुनाह जेल में लोड़नि पिया ऐं कुझु छुटा 4 साल खां पोइ। उन में मुंहिंजे बच्चनि जी तालीम वई, ऐं उते बि विढ़ियो आहियां, ऐं पंहिंजे हक़ लाइ विढ़ंदो आहियां। नवाब शाह दोस्त गवाह आहिनि। बसि विढ़ंदो आहियां। टंडोलियार हुजे, टंडो आदम सांगड़ हुजे, नवाब शाह हुजे, जिते ज़्यादती मूंसां थींदी ऐं उते फाइट कंदो आहियां, पंहिंजो कानूनी, सियासी, असूली। बाक़ी मुंहिंजी उमिरि ऐं मुंहिंजी ख़ैबर गाॾी, मुंहिंजा जूनियर
ऐं नाला न खणंदुसि। मुंहिंजा दोस्त मूंखां नंढा, मुंहिंजा ॿाहिरि जिन खे मूं हलणु सेखारियो न, अॼु उन्हनि वटि सुठियूं गाॾियूं, सुठी रिहाइश, सुठा कमु। हर कंहिंजो फेल आहे पंहिंजो। ऐं ईअं नथो चवां को फ़रिश्तो आहियां, हिन निज़ाम सिस्टम में ऐं रहां थो। असांजो कंहिं बि फ़र्द सां, कंहिं हिकिड़े माण्हू सां असांजो को जहिड़ो ई कोन्हे। सॼो सिस्टम हिते तबाह बर्बाद आहे। असां निज़ाम जे ख़िलाफ़ु पिया विढ़ूं, तबक़ाती सिस्टम जे ख़िलाफ़ु पिया विढ़ूं। ऐं हाणे मुंहिंजा बच्चा जवान आहिनि, सॼी उमिरि ऐं ईअं रोडनि ते रस्तनि ते रहियो आहियां। ऐं हिते नुरियाबाद पंहिंजी रोज़ी थो कयां। प्लास्टिक आहे, गत्तो आहे, मोम आहे, इन कमु थो कयां। अलाए कीअं अहिड़ो कमु थो कयां, यकीन कयो उन कम ते न जोगी रावड़ा हितां जा भंगी भॼी वेंदा। ऐं नेशनल फूड मिल नुरियाबाद ॿुधाए थो, उनजो जेको अंदरि कचिरो आहे न, उते मोबाइल हलो न आहे अंदरि वञणु। मोबाइल गेट ते जमा थींदी आहे, केर बि जांच करे सघे थो। उन में जेको किचन जो पारूथियूं भाॼियूं हे कटा भरियल हूंदा आहिनि, उहो हितां जा गैर मुस्लिम जेके जोगी रावड़ा उहे जवाबु ॾिना। ऐं पाण लहंदो आहियां, गाॾी भरंदो आहियां, उन में मूंखे 2-3 रुपया रोज़ी मिलंदी आहे। उहो हाणे 2-3 महीना थिया मूं कमु छॾियो आहे, को मज़ूरी कोन थो चवां, छा कयां। मूं अहिड़ा ॾुखिया कमु कंदो आहियां, हींअर बि कयां पियो। अख़राजात ऐं गुमनाम ज़िंदगी पियो गुज़ारियां। मुंहिंजे बच्चनि जी रोज़ी, 2 वेलनि जी मानी, हुनजी तालीम में मेडिकल खपे, पाण खे ॿियो कुझु न खपे यार। उते बि अगरि असांखे को जीअण न ॾिए त पोइ कावड़ त ईंदी न, जज़्बात थींदा न। असां कॾहिं कंहिंखां मूं भत्तो न आहे वरितो, कॾहिं का ब्लैकमेलिंग न आहे कई। कॾहिं ज़िले जामशोरे में साइड कोटड़ी में मूंखे 30-35 साल थिया आहिनि। मुंहिंजो घर जो प्लाट बि मूं पंहिंजे पैसे सां वरितो आहे। कॾहिं का कब्ज़ा खोरी, पैदागिरी, कॾहिं कंहिं अहिड़े ब्लैकमेलर सां, कंहिं करप्ट सां, कंहिं वॾे रिशाई सां मुंहिंजो न फ़ोटो, न सेल्फी, न कुझु, का शइ न। बाक़ी दोस्त घणी तकड़ न कनि, उहो ईअं बि न चवे त असां बेख़बर आहियूं। असांखे सभु ख़बर आहे। मुंहिंजे बच्चनि लाइ ऐं पंहिंजे बच्चनि लाइ रोज़ी थो कयां। असांखे तंग कयो वेंदो त पोइ हुनजो रद्द अमल त ईंदो न। असां चऊं था जियो और जीने दो यार। हाणे असांजी उमिरि गुज़री वई आहे जो इहा आउं कमु पियो कयां, पाठा पियो मिलियासीं। असां त पंहिंजा ॾुख लिकाए जियूं पिया। यकीन कयो असां त दोस्तनि जी ख़ुशियुनि ग़मियुनि में बि नथा वञी सघूं, छो त उहो अफोर्ड नथा करे सघो, उहो असां उन्हनि खे मुंहुं नथा ॾेई सघूं। ख़र्च घणा आहिनि, मुआशी मामला आहिनि। हिते माण्हू ॾुख दर्द ॿुधाए त कंहिंखे ॿुधाए, छो ॿुधायूं। असां त पंहिंजा ॾुख सूर लिकाए खिलंदा आहियूं, पंहिंजे वसार दुनिया सां, बिरादरी सां, संगत सां हलंदा आहियूं। उहो बि केरु न सहे त पोइ ॾुख थींदो। बाक़ी असांखे केरु लेक्चर न ॾिए। असांजी उमिरि आहे, दोस्त मूंखे 84 साल जो चवंदा। पोइ इन करे जेको असां ते कमेंट करण खां पहिरियां थोरो उहो सोचे या जांच करे त उहो बहितरु हूंदो। इन करे पंहिंजे हाल ते आहियूं, बसि ख़ुशि आहियूं, शुक्र आहे। इन लुणी कोठनि सां मुंहिंजो न आहे जहिड़ो, ख़तमु अथनि। हिननि सां मुंहिंजो कहिड़ो जहिड़ो आहे? हिकिड़े सूबेदार आहे, जमादार आहे, सिपाही, हे पाण हींअर घुमाल आहिनि, ग़ुलाम आहिनि वीचारा। मूंखे ख़बर आहे बुख ते हिननि जा ब्लड प्रेशर लो हूंदा आहिनि। हिननि सां जेका आहे हालत, उहा तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे। पंहिंजो हिन सां कॾहिं मुंहिंजो जहिड़ो न रहियो आहे, न मूं कयो आहे। पाण जहिड़ो हेड सां कंदा आहियूं, जिते बि कयो आहे हेड सां कयो आहे, ज़िम्मेवार सां कयो आहे, ऐं सरेआम कयो आहे। सियासी, इख़लाक़ी, क़ानूनी कंदो आहियां। न पुॼी सघंदा आहियूं, पाण थोरो साइड थींदा आहियूं। इन करे पोस्ट मूं इन करे डिलीट कई। ऐं डिलीट जो मतिलबु इहो न आहे की ओके आहे कमु, ज़ुल्म आहे, बिल्कुलु ज़ुल्म आहे। असांजे M9 रोड ते, जामशोर खां वठी कराची ताईं पूरे सिंध में ज़ुल्म आहे। हर को पंहिंजी हद ते सोशल वर्कर ॻाल्हाईंदो आहे, ॻाल्हाए थो, उहो ज़ुल्म आहे। उन ज़ुल्म में केरु केरु मुलवस आहे, M9 रोड ते छा छा थिए थो, छा नथो थिए, इन ते आउं छा ॻाल्हायां, उहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे। उन ते आउं ॻाल्हायां त माण्हू चवंदा अलाए हे ब्लैकमेल थो करे या रुपया थो वठे, उहो दुनिया खे ख़बर आहे। सभु उन में इन्वॉल्व आहिनि, केरु न आहे इन्वॉल्व जेको आउं चवां हे फलाणो फ़रिश्तो आहे, या आउं बि फ़रिश्तो न आहियां, इंसानु आहियां, गुनहगार आहियां। इन सिस्टम में, इन निज़ाम में, इन मुल्क में हिते थो रहां, आउं को ॿाहिरि जो न आहियां। मिड़ी दुनिया में जीअणो आहे यार, जियूं था। बाक़ी माण्हू ॾिसनि एॾो ज़ुल्म ग़रीब के आम माण्हू सां न कनि, असांखां इहो बर्दाश्त न आहे थींदो। बाक़ी
नंढड़ी गाॾी ते चढ़नि बि हिन मुल्क में जुर्म आहे। नंढड़ी गाॾी ते तव्हां हैदराबाद वञो त ट्रैफिक वारा तंग था कनि, वॾे रोड ते चढ़ो त हे था तंग कनि। को न को तव्हां मां फ़ाइदो कढंदा। मूं बि इहो फ़ाइदो न मुंहिंजो लेसन एक्सपायर हो त ॿियो छा हो, उहो आहे मूं वटि डॉक्यूमेंट्स आहिनि सभु। ऐं रोड ते चढ़ण पाण इनलीगल कमु कयूं ई कोन। असां हिकु नंढड़ा सियासी वर्कर आहियूं, असां पंहिंजे डॉक्यूमेंट्स पूरा करे हलंदा आहियूं। कॾहिं मूंखे सिग्नल बि न आहे टोड़ियो, मूंखे यादि न आहे जो मूं सिग्नल टोड़ियो हुजे। बाक़ी वधीक छा चवां, चवण लाइ घणो कुझु आहे। असां चई सघूं था, असां ॻाल्हाए सघूं था। ऐं उन्हनि तमामु दोस्तनि जो थोराइतो आहियां जिन कल्ह मुंहिंजे लाइ वॾियूं हमदर्दियूं कयूं, कमेंट कया, फ़ोन कया, व्हाट्सएप ते मूंसां आया। ऐं पंहिंजे उन दोस्तनि ते मूंखे नाज़ आहे ऐं उन्हनि जो थोराइतो आहियां। अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे, सदाईं आबाद रखे। मुंहिंजा घटि दोस्त आहिनि, वॾा मुंहिंजा प्यारा दोस्त, सुहिणा दोस्त, ख़ूबसूरत दिलेर दोस्त आहिनि। अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे ऐं उन्हनि जो सदाईं थोराइतो आहियां। ऐं पंहिंजे भला ॿिए जे लाइ, पंहिंजे हक़ लाइ त असांखे विढ़णो पवंदो न। ईअं हर को पंहिंजे हक़ लाइ विढ़े, ऐं सम्झां थो घणो ज़ुल्म ख़तमु थी सघंदो। असां ख़ामोश था जिते थियूं न, उते ज़ालिम मज़बूत थींदो आहे, करप्ट खे थोरो हो मिलंदो आहे। जॾहिं असां करप्ट माण्हू, लोफर माण्हू खे पटका बदिराईंदा आहियूं न, हार पाराईंदा आहियूं न, उते हुनखे थोरो हो मिलंदो आहे, होशियारी मिलंदी आहे, हुनखे थोरी ताक़त तवानाई मिलंदी आहे। असां थोरो हुननि खे इग्नोर कयूं न, उहो पंहिंजी लेन ते, पंहिंजी औकात ते ईंदो। मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मूं कॾहिं बि कंहिं करप्ट लोफर राशि खे मुबारक बि न ॾिनी हूंदी। तव्हां यकीन कयो, चांहि बि न मूं पी कई। मुंहिंजी हेॾी ज़िंदगी गुज़री आहे ऐं अकेलो थी वियो आहियां ऐं अकेलाई में ख़ुशि आहियां। मुंहिंजा चंद दोस्त हूंदा आहिनि मूंसां, ऐं न लिफ्ट कराईंदो आहियां कंहिंखे हरू भरू। ऐं ईअं नथो चवां सॼो मुआशिरो करप्ट आहे, पाण गुनहगार आहियां। पर तव्हां ॾिसो आहे जेको माहौल आहे, जेको सिस्टम आहे, मुंहिंजी पंहिंजी गैदरिंग, मुंहिंजी पार्टी वारा दोस्त, पंहिंजा हमख़्याल दोस्त, ऐं उन्हनि सां ख़ुशि हूंदो आहियां। पंहिंजे बच्चनि जी रोज़ी में मगन हूंदो आहियां। इन करे गुमनाम ज़िंदगी थो हिकिड़े क़िस्म जी गुज़ारियां। मुंहिंजी उहा ई दरख़्वास्त आहे, उहा मूंखे गुज़ारण ॾिनी वञे त बहितर हूंदो आहे। अलाह साईं ख़ैरु कंदो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदाईं सलामत, सिंध सलामत। सलाम।